रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 14 बेसिक ऑपरेशंस ऑन अलजेब्रिक फ्रैक्शंस अलजेब्री अणपुरन ते बुनियादी अमल आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.1 पढ़ी छॾीसीं। अॼु असां हिन सबक में अलजेब्री अणपुरन ते बुनियादी अमल पढ़ण जी कोशिश कंदासीं। हाणे हिते असां वटि आहे अलजेब्रिक फ्रैक्शन यानी अलजेब्री अणपुर। ॾिसो बारो हाणे असां सभ खां पहिरियां अलजेब्री अणपुर के पढ़ण जी कोशिश कंदासीं। हाणे इहो आहे त इफ p of x and q of x are algebraic expressions and q of x is not equal to 0 then p of x upon q of x is called an algebraic fraction। हाणे हिते पियो चए जेकॾहिं p of x ऐं q of x अलजेब्री इज़ार आहिनि ऐं q of x जी जेका वैल्यू आहे उहा 0 जे बराबर न आहे त पोइ जेकॾहिं उहे अंश ऐं छेद जी सूरत में अचनि था त पोइ उन्ही खे अलजेब्री अणपुर चइबो आहे। ठीकु आहे वारो, यानी असां वटि ॿ जेके एक्सप्रेशन हूंदियूं p of x ऐं q of x अंश ऐं छेद जी सूरत में ईंदियूं, पर शर्त कहिड़ो आहे त q of x जी जेका वैल्यू आहे उहा 0 जे बराबर न हूंदी त पोइ उन्ही खे अलजेब्री अणपुर चइबो आहे। चए थो द simplest form of algebraic fraction is a fraction in which there is no common factor except one in numerator and denominator। हाणे चए पियो त अलजेब्री अणपुर जी सादे में सादी सूरत हिकु अहिड़ो अणपुर आहे जिते हिक खां सवाइ ॿियो को बि मुश्तरिका जुज़ो न हूंदो अंश ऐं छेद में। ठीकु आहे बारो, चए पियो त अंश ऐं छेद में सिर्फ़ु हिक जी टेबल वेंदी, ॿिए कंहिं बि जुज़े जी टेबल न वेंदी त पोइ असां अहिड़े अणपुर खे सिंपलेस्ट फॉर्म ऑफ अलजेब्रिक एक्सप्रेशन यानी अलजेब्री अणपुर जी सादे में सादी सूरत चवंदा आहियूं। ठीकु आहे बारो। इन अलजेब्रिक फ्रैक्शन फंडामेंटल ऑपरेशंस प्लस माइनस मल्टीप्लिकेशन डिवीजन आर कैरिड आउट इन द सेम वे एज इन द कॉमन फ्रैक्शन। अलजेब्री अणपुर में बुनियादी अमल जहिड़ो प्लस माइनस ज़रब वंड साॻे तरीक़े सां ई कया वेंदा आहिनि जहिड़े तरीक़े सां आम अणपुरनि में कया वेंदा आहिनि। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां बारो हींअर असां हिकिड़ो मिसाल सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त सिंप्लीफाई एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 6 अपॉन 2x स्क्वायर माइनस 5x माइनस 3 प्लस 1 अपॉन 4x स्क्वायर माइनस 1। बारो हाणे ॾिसो असांखे हिते ॿ अलजेब्रिक फ्रैक्शंस गिवन आहिनि, असांखे उन्हनि खे सादी सूरत में आणो आहे। ठीकु आहे बारो। हाणे बारो तवजो ॾियो असां इहो हिते सिखण जी कोशिश कंदासीं त कहिड़े नमूने सां अलजेब्रिक फ्रैक्शंस खे सादी सूरत में आणबो आहे। ठीकु आहे बारो। हाणे हिते असांखे कहिड़ो अमल गिवन आहे, हिते असांखे जोड़ जो अमल गिवन आहे। हाणे असां हिन खे सिंप्लीफाई करण जी कोशिश कंदासीं। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। पर सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम गिवन आहे उहो लिखी था वञूं असां एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 6 अपॉन 2x स्क्वायर माइनस 5x माइनस 3 प्लस 1 अपॉन 4x स्क्वायर माइनस 1। बारो हाणे सभ खां पहिरियों असां हिते छा कंदासीं, असां हिन अंश ऐं छेद जा जुज़ा कढण जी कोशिश कंदासीं त जीअं असांखे ख़बर पवे त अंश ऐं छेद जे विच में को मुश्तरिका जुज़ो आहे या न। ठीकु आहे बारो। ऐं हिते ॾिसो को बि मुश्तरिका जुज़ो न आहे छाकाणि मथे पियो आहे 1 ऐं हेठि पियो आहे 4x स्क्वायर माइनस 1। ठीकु आहे बारो। हाणे असां उन जे लाइ छा कंदासीं त हिते एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 6 ऐं 2x स्क्वायर माइनस 5x माइनस 3 जा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत जुज़ा मालूम करण जी कोशिश कंदासीं। त पोइ हाणे हिते असां वटि अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 3x प्लस 2x माइनस 6 अपॉन 2x स्क्वायर माइनस 6x प्लस x माइनस 3 प्लस 1 अपॉन 4x स्क्वायर माइनस 1। ठीकु है बारो। अहिड़े तरीक़े सां बारो हाणे एक्स स्क्वायर माइनस 3x जे विच में कॉमन छा निकिरंदो, हाणे हिते x कॉमन पियो आहे त पोइ x कॉमन निकिरी आयो, अंदरि बचियो असां वटि x माइनस 3। साॻे ई तरीक़े सां अॻियां जेकी ॿ टर्म पिया आहिनि 2x माइनस 6 इन जे विच में असांखे 2 कॉमन मिलंदो।
तो पोइ हिते +2 कॉमन निकिरी आयो, अंदरि बचो x - 3। ॾिसो ॿारो हाणे 2x² - 6x जे विच में कॉमन छा निकिरंदो। हाणे हिते 2x कॉमन निकिरंदो, पर 2x कॉमन निकितो, अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो हिते x - 3 प्लस हाणे x - 3 जे विच में कॉमन छा पियो आहे, कुझु बि न। जिते कुझु बि कॉमन न हूंदो आहे उनजो मतिलबु आहे उते हिकु जी टेबल वेंदी आहे, यानी हिते हिकु कॉमन आहे। त पोइ असां हिक खे कॉमन रखियोसीं, x - 3 अंदरि बची वियो। साॻी तरीक़े सां हिते ॾिनासीं +1/4x² - 1। हाणे असां हिते जुज़ा लिखी ईंदासीं, x - 3 अंश जा जुज़ा आहिनि, x + 2 इहे ॿ जुज़ा अंश जा। साॻी तरीक़े सां हाणे असां वटि छेद जा जुज़ा कहिड़ा बीठा, x - 3 ॿियो जुज़ो बीठो 2x + 1। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां तवजो ॾियो, ॾिसो हिते तव्हांखे को बि कॉमन जुज़ो नज़र अची रहियो आहे। जी हा बिल्कुलु। त हाणे ही x - 3 इन x - 3 में ख़तमु थी वियो। ठीकु है ॿारो। हाणे असां हिते +1/4x² - 1 अॻिते लिखी ईंदासीं। अॻियो स्टेप असां वटि थींदो त = x + 2 / 2x + 1 प्लस 1 हाणे हिते ॾिसो, हिते ही पियो असां वटि 4x² - 1। त हिते कहिड़ो फार्मूलो अप्लाई थींदो, जेकॾहिं मां हिन जा जुज़ा ठाहियां त a² - b² वारो फार्मूला हिन ते अप्लाई थी वेंदो। ठीकु है ॿारो। त पोइ हाणे तवजो ॾियो, 4x² खे मां लिखी सघां थो छा, 2x होल²। जी हा बिल्कुलु। त हिते आहे घणो 1 पियो आहे, त माइनस ॾिनमि 1 खे मां लिखी सघां थो 1 जो स्क्वायर। त पोइ हिन जा जुज़ा कीअं थींदा, कहिड़ो फार्मूला हिन ते अप्लाई थींदो, a² - b² वारो। पोइ छाजे बराबरि हूंदो आहे, a + b a - b। त पोइ हिन जा जुज़ा हाणे हिते छा बीठा, हिन जा जुज़ा बीहंदा असां वटि, हिकिड़ो जुज़ो बीठो 2x + 1, ॿियो जुज़ो बीठो असां वटि 2x - 1। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे छा कंदासीं, असां हिननि खे जोड़ करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उन जे लाइ असां हिन जी LCM कढण जी कोशिशि कंदासीं। त हिननि जी LCM छा बीहंदी, हाणे हिन जी LCM बीहंदी त = 2x + 1 × 2x - 1। ठीकु है ॿारो। हाणे हिते ॾिसो 2x + 1 ॿिनि हंधि पियो आहे, उन जे लाइ असां हिकु हंधि खणंदासीं। त 2x + 1 × 2x - 1 इहा असांजी LCM निकिरी आई। ठीकु है ॿारो। हाणे असां छा कंदासीं, साॻी तरीक़े सां हिते जेका LCM आहे उन खे 2x + 1 सां कंदासीं वंड, त बाक़ी छा बचंदो, पोइ बचंदो 2x - 1। त असां उन खे खणी उहो हिन अंश सां ज़रब करे ईंदासीं, यानी थी वेंदो हिते त 2x - 1 × x + 2। हिते हाणे असां प्लस जी निशानी ॾींदासीं। साॻी तरीक़े सां हाणे छा कंदासीं त LCM खे यानी 2x + 1 × 2x - 1 खे छा सां वंड करे ईंदासीं, उहो हिन छेद सां। त जीअं हिते ही LCM ऐं हिते जेको छेद पियो आहे उहो ॿई सेम आहिनि, त पोइ इहे ॿई ख़तमु थी वेंदा, बाक़ी छा बचंदो हिकु। त पोइ जॾहिं असां हिक खे ज़रब कंदासीं हिक सां। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां। त पोइ हींअर असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो = 2x खे खणी ज़रब कंदासीं x + 2 सां, वरी असां -1 खे खणी x + 2 सां ज़रब कंदासीं, लास्ट में ईंदो प्लस जो 1। ठीकु है ॿारो। साॻी तरीक़े सां हेठि बि छा थींदो, हेठि असां वटि थींदो, हाणे असां हिननि ॿिन्ही खे ज़रब करे छॾींदासीं। जीअं त हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो, हिते फार्मूला अप्लाई थी वेंदो a + b × a - b वारो। ठीकु है ॿारो। त पोइ छा जे बराबरि थींदो, a² - b²। हाणे हिते ॾिसो a जी वैल्यू असां वटि छा पई आहे 2x, b जी वैल्यू छा पई आहे, उहा पई आहे 1। त जवाबु असां वटि छा ईंदो, a² - b²। त पोइ जवाबु ईंदो 2x होल स्क्वायर माइनस 1 जो वरी होल स्क्वायर। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, ॾिसो हिते जॾहिं मां 2x खे x सां ज़रब कयो, जवाबु छा आयो, जवाबु आयो 2x²। त हिते थी वियो 2x²।
2x के जॾहिं मां +2 सां ज़रब कयो जवाब छा मिलंदो मूंखे 4x, त पोइ मां हिते रखां थो +4x। साॻी तरीक़े सां जॾहिं मां -1 खे खणी x सां ज़रब कयो जवाब आयो -x। जॾहिं मां -1 खे +2 सां ज़रब कयो जवाब मूंखे मिलियो -2। ठीक है ॿारो, साॻी तरीक़े सां +1 हिते पियो आहे। अपान में असां छा आयो, जॾहिं असां 2x जो स्क्वायर छॾायो जवाब असांखे मिलियो 4x²। 1 जो स्क्वायर साॻियो 1 यानी -1 आयो। हाणे जेकी जोड़ थींदा उनखे असां जोड़ कंदासीं, जेके ख़तम थींदा उनखे ख़तम करे छॾींदासीं। ठीक है ॿारो, त पोइ हाणे असां अॻियो स्टेप थींदो = 2x² सां गॾु को ॿियो आहे न, कुझु बि न आहे, उहा अकेलो टर्म आहे। x जा टर्म घणा पिया आहिनि, हिकिड़ो ही पियो असां वटि 4x, ॿियो पियो -x। जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं त जवाब असांखे छा मिलंदो, +3x। -2 में प्लस जो हिकु जॾहिं जोड़ कयोसीं जवाब आयो -1 अपान 4x -1। ठीक है ॿारो, हाणे तवजो ॾियो, हाणे इहा आहे हिन जी सादे में सादी सूरत। अहिड़े तरीक़े सां इहो सम सॉल्व थियो। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।